नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदरा मां ख़बर ॾींदा हलूं त टाउन कमेटी कंदरा ऐं उन जे पसगिरदाई जी आवाम सां सीपको अमलदारनि जो ॻाढ़ा बिल जमा कराइण बावजूदि बिजली जो सॼो ॾींहुं अथरादू लोडशेडिंग सबबि शहरी मैशियत तबाह करे छॾी। दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी कंदरा शहर जे सियासी समाजी ऐं वापारी गुलाम अकबर घांगरो ऐं वेल्डिंग वर्क्स यूनियन जे सदर मीर घांगरो ऐं ॿिया एहतिजाजी रैली में शामिल हुआ। इन मौक़े ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ॾे लखे रुपए जा बिल मोकिलिया वञनि था, जेके पिणु असीं अदा कंदा अचूं पिया। उन जे बावजूदि को न को जवाब ॼाणाए बिजली बंदि कई पई वञे। हींअर वरी वापडा वारा बिजली जी हथरादू लोडशेडिंग करे असांजे बचनि जी रोज़ी खसे रहिया आहिनि। हिन वधीक चयो त SDO अकबर दायो इंतिहाई राशि ऐं करप्ट ऑफिसर आहे। असां वसवारनि खे अपील करियूं था त अकबर दायो, आमिर कुरैशी ऐं राजा धारेजो ऐं ॿियनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे बिजली फराहम कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।